अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी अपडेट में सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु जी अपडेट जेका नई अपडेट्स आहिनि, कम अज़ कम 3 खां 4 ड्रामे जे बारे में मूं अपडेट्स आंदियूं आहिनि। अॼु जी अपडेट में जेका 3-4 ड्रामा नवां अचणा आहिनि, उन्हनि जी शूटिंग जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि त उन्हनि जी शूटिंग किथे पुगी आहे ऐं कहिड़े ड्रामे जी सभ खां वधीक ऐं सभ खां पहिरियां शूटिंग मुकमल थींदी। ऐं सिंधी ड्रामानि ई ऐं यकीननि तव्हांखे हिन ड्रामनि जो इंतज़ारु ज़रूरु हूंदो ऐं ड्रामनि खां बग़ैर हिन टाइम कंहिंजो बि टाइम पास न पियो थिए, इहो त हक़ीक़त आहे। दोस्तों, हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि त तव्हांखे जेको आहे न शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे अगरि तव्हां सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾियो। जे नवां दोस्त आया आहियो तव्हां सब्सक्राइब न कयो हूंदो मुंहिंजे चैनल खे, सब्सक्राइब कंदो दोस्तों। हिन यूट्यूब चैनल ते तव्हांखे सुठा न्यू अपडेट्स मिलंदियूं नवे ड्रामनि जे बारे में। ऐं हीअ चैनल तव्हांजे कम जो चैनल आहे। जे मुंहिंजे चैनल ते अॼु तव्हां नवां आया आहियो तव्हांखे वेलकम चवां थो। जे पुराणा दोस्त मुंहिंजा पुराणा सब्सक्राइबर आहिनि, उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं। हू मुंहिंजी वीडियो जेको आहे न गौर सां ॾिसंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि ऐं लाइक कमेंट्स ॾींदा आहिनि, शेयर बि कंदा आहिनि। उन्हनि जूं बि वॾियूं महिरबानियूं ऐं उन्हनि जो थोराईंदो आहियां। ऐं रमज़ान शरीफ़ अॼु ॿियो रोज़ो आहे, तव्हांखे ॿियो रोज़ो बि मुबारक हुजे दोस्तों। माशाअल्लाह, जेका रोज़ा रखी रहिया आहिनि उन्हनि उहे त भाॻनि भरा आहिनि। ऐं हलूं था जी अपडेट जी तरफ़। दोस्तों, मां ॿुधायां त तव्हांखे पहिरीं जेका शूटिंग पापनगर जी जेका आहे शूटिंग अॼु जी ताज़ी अपडेट ॿुधायां थो मां। इहा पहिरियों शूटिंग हली रही हुई लेकिन विच में ब्रेक लॻी वियो, पर हाणे पापनगर जी अॻिते बक़ाया शूटिंग वॾी तेज़ी सां हली रही आहे। बिल्कुलु दोस्तों, वॾी तेज़ी सां शूटिंग हली रही आहे पापनगर ड्रामे जी। ऐं इहो हाणे जेको आहे मुंहिंजो जेको असांजो जेको तजुर्बो, पंहिंजे तजुर्बे तव्हांखे इहो ॿुधाए सघूं था त पापनगर जेको आहे तमामु जल्द मुकमल कयो वेंदो। वॾी तेज़ी सां हुनजी हाणे बक़ाया शूटिंग हली रही आहे। पहिरियों सफ़ा इहे डायरेक्टर एॾा थधा थी विया जो शूटिंग सफ़ा न हली रही, सफ़ा शूटिंग बंदि थी वई हुई। हाणे शूटिंग वरी तेज़ी सां हली रही आहे ऐं ज़बरदस्तु हली रही आहे। ऐं दोस्तों, इहो ॿुधाईंदो हलां ॿियो ड्रामो कहिड़ो आहे। ॿियो आहे वीरन जी बस्ती। उन जी शूटिंग बि ॾाढी तेज़ी सां हली रही आहे। वीरन जी बस्ती हाई लेवल जो ड्रामो आहे, तव्हांखे ख़बर आहे। ऐं वीरन जी बस्ती में अदाकार कहिड़ा कहिड़ा आहिनि इहो बि मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। उन जी शूटिंग बि पहिरियों सफ़ा ब्रेक लॻी वियो, सम्झो तव्हां का शइ बंदि हुई। हाणे ताज़ी जेकी अॼु जी रिपोर्ट ॿुधायां तव्हांखे मां, उन जी शूटिंग बि ॾाढी तेज़ी सां हली रही आहे। उनजा बक़ाया जेका स्पेल बचा आहिनि उन्हनि खे ॾाढो शूट कयो वञे पियो तकड़ में। ऐं रोज़ा बि अची विया आहिनि, अदाकार हाणे रोज़ा बि रखंदा, के अदाकार अची सघंदा, के शूटिंग ते न अची सघंदा, इहो मसइलो बि आहे। इन जे करे कुझु थधा ॾींहं आहिनि शुरूआती रोज़नि जे खां पहिरियां, मतिलबु थधे ॾींहंनि में शूटिंग जीअं बक़ाया स्पेल जी मुकमल कई वञे। मथां ईद बि आहे ऐं ईद ते ड्रामा सुठा हलाइणा बि आहिनि चैनलनि ते। सिंध TV वारा पंहिंजी कोशिशि में आहिनि त असां पहिरियों मुकमल कयूं, KTN वारा पंहिंजी कोशिशि में आहिनि त असां को ड्रामो मुकमल कयूं। पोइ बि KTN वारनि जा 2 ड्रामा मज़ाक़िया नवां हली रहिया आहिनि। जेको सिंध TV ते जेको सिज ग्रहण ड्रामो आहे, इहो त पुराणो ड्रामो आहे, पुराणो हली रहियो आहे। तव्हांखे ख़बर आहे सिंध TV वारा ईअं ई कंदा आहिनि, जॾहिं को ड्रामो उन्हनि वटि न हूंदो आहे त पोइ पुराणो को ड्रामो ॻोल्हे ईंदा आहिनि, उहो हलाए छॾींदा आहिनि। नंढो ड्रामो जेको आहे न अहिड़े हिसाब सां, पर इहो ड्रामो सिज ग्रहण बि कंहिंखे ख़ासि नथो वणे पियो। बहरहाल, कम जो ड्रामो वीरन जी बस्ती आहे, इहो तमामु जल्द मुकमल थियण वारो आहे। ऐं टियों ड्रामो कहिड़ो आहे उहा बि तव्हांखे मां ॿुधायां थो। इहो टियों ड्रामो कहिड़ो आहे उनजी पूरी अपडेट्स ॾियां थो हिन वीडियो में। दोस्तों, जेको टियों ड्रामो आहे उहो बि हाजन तीवणे जो आहे, यानी सजावल ख़ान। हाजन तीवणो उर्फ़ सजावल ख़ान, तव्हां जंहिंखे सुञाणंदा आहियो। उहो बि मामा लालू सां गॾु जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस उनजो ड्रामो आहे जेको उहो हली रहियो आहे, ॾाढी तेज़ी सां हली रहियो आहे। उनजी शूटिंग जी ॻाल्हि कयां थो, मतां तव्हां इहो सम्झो चैनल ते हली रहियो आहे। मुंहिंजो हलण जो मतिलबु इहो आहे त उनजी शूटिंग ॾाढी तेज़ी सां हली रही आहे। हिन टाइम उहो बि पंहिंजी कोशिशि में आहिनि त जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस इन खे तमामु जल्द जेको आहे पूरो कयूं। ऐं जेको आहे पापनगर जी शूटिंग बि तेज़ी सां हली रही आहे। मतां तव्हां शुरू में मां भुल में ईअं चई वियो हुजां हली रहियो आहे, त चैनल ते न हली रहियो आहे, शूटिंग हली रही आहे 2-3 ड्रामनि जी ॾाढी तेज़ी सां। ऐं उन सां गॾोगॾु दोस्तों कुझु नवां ड्रामा ॿिया बि हाणे ज़ाहिर थियणा आहिनि। दो बि नथो चवां, वारी संदियूं वाटूं, इहो ड्रामो बि न। अञा जेको ॿियो पंहिंजा वेरी आहे उहो त खजू साहब जो ड्रामो, उन ते बि गुफ़्तगू कंदासीं। कुझु 1-2 ॿिया ड्रामा राइटर लिखनि पिया, उनजो नालो फ़िलहालु मां तव्हांखे नथो ॿुधाए सघां।
बहरहाल तमामु जल्द उहे ड्रामा तव्हां असांजे आॾो अचण वारा आहिनि। बिल्कुलु दोस्तो, उहे ड्रामा बि हाई लेवल जा ड्रामा आहिनि। उन्हनि जो नालो, उहे अदाकार केरु हूंदा, किथे शूट कया वेंदा, उन्हनि जी कहाणी कहिड़े हिसाब जी आहे, उहा बि तमामु जल्द मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। इनशाअल्लाह तमामु जल्द ॿुधाईंदुसि। फ़िलहालु असां नथा ॿुधाए सघूं, छा की मजबूरी आहे, ऐं बाक़ी इनशाअल्लाह तमामु जल्द जेको आहे ॿुधाईंदासीं। छो त कुझु ॻाल्हियूं गुप्त बि रखणियूं पवंदियूं आहिनि, मना थियल हूंदो आहे बाबा तव्हां हेतिरी रिपोर्ट ॾियो, इन खां वधीक तव्हां रिपोर्ट न ॾियो जेसीं ताईं असां तव्हांखे न ॿुधायूं। छो त कुझु हेड करणियूं पवंदियूं आहिनि ॻाल्हियूं, हेड सां सम्झण वारा सम्झी वेंदा मां छा चवां थो, हेड जो मतिलबु छा आहे। ऐं दोस्तो, हिकिड़ी फिल्म अची रही आहे जंहिंजो नालो ॾाढ आहे। उहा जेको आहे मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग उन फिल्म खे डायरेक्ट करे पियो। उहो डायरेक्शन उन जी डायरेक्शन में अचण वारी आहे। उन में बि सुठा सुठा वॾा वॾा अदाकार आहिनि। निज़ामानी साहब बि आहे ऐं आशिक़ अली बि आहे जंहिं हैदर जो किरदारु कयो, ऐं मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग पाण बि आहे। सुठियूं सुठियूं अदाकारूं ऐं अदाकार। उहा फिल्म बि टेलीफिल्म आहे, हाई लेवल जी फिल्म शूट थी रही आहे। उहा दोस्तो ईद ताईं जेको अची वेंदी। घणो कर त इन मुंहिंजे यूट्यूब चैनल शाहिद खुसरो व्लॉग ते उहा हलाई वेंदी, ऐं फिल्म ज़बरदस्त आहे। ऐं दोस्तो, दानिश आर्ट काउंसिल जेको आहे न, जेको हिकु इदारो अथव मंज़ूर दानिश जो, ऐं उन जो जेको आहे 35 साल वठी उन ते हू कमु करे रहियो आहे। पाण डायरेक्टर आहे मंज़ूर दानिश, तव्हांखे ख़बर आहे। अगरि तव्हांखे का फिल्म तयारु कराइणी आहे या अदाकारी करणी आहे या कुझु अहिड़े क़िस्म जो तव्हां मतिलबु ड्रामनि में कमु करिणो आहे, को ड्रामो शूट कराइणो आहे मंज़ूर दानिश जी डायरेक्शन में, छो त उहो वॾो डायरेक्टर आहे, त पोइ तव्हां उन सां राब्तो करे सघो था। उनजो फ़ोन नंबर मां हिते ॾेई छॾियां थो पियो। हे साम्हूं फ़ोन नंबर जेको आहे न हली रहियो हूंदो, तव्हां इन ते राब्तो करे मंज़ूर दानिश सां व्हाट्सअप ते या कॉल ते ॻाल्हाए सघो था। तव्हांखे को ड्रामो या फिल्म जेको कुझु बि तव्हांजो प्रोजेक्ट आहे, तव्हां उन ते कमु कयो था या करिणो आहे, मंज़ूर दानिश सां मिलो, उन सां राब्तो कयो, ऐं इनशाअल्लाह तव्हांखे प्रोफेशनल कमु मिलंदो ऐं सुठे नमूने जो वॾे स्केल जो कमु। बाक़ी हालू चालू हू कमु कंदो न आहे, जंहिं शइ में बि हथु विझंदो आहे उन खे सुठे नमूने सां डायरेक्ट कंदो आहे। डायरेक्ट जो मतिलबु आहे डायरेक्शन, सुठी नमूने जी डायरेक्शन उन खे ॾींदो आहे, उन ड्रामे खे या फिल्म खे। ऐं इन सां गॾो गॾु दोस्तो, पाण हू कॉमेडियन आहे, वॾो एक्टर आहे, लौंग जे नाले सां मशहूरु आहे। घणा माण्हू उन खे सुञाणंदा आहिनि मंज़ूर दानिश केरु आहे। बाक़ी रही पंहिंजा वेरी ड्रामो जेको खजूर साहब जो आहे दोस्तो, इहो बि इनशाअल्लाह मुंहिंजे हिसाब सां तमामु जल्द लॉन्च थींदो। इनजी जेका शूटिंग तमामु जल्द खजूर साहब जेको आहे न पूरी कराईंदो। खजूर साहब जंहिं ड्रामे में हथु विझंदो आहे उन खे जल्दी मुकमल कराईंदो आहे, ऐं उन जी इहा ई कोशिशि हूंदी आहे त इन खे जल्द अज़ जल्द ड्रामे मुंहिंजे खे हलायो वञे। खजूर साहब जो ड्रामो पंहिंजा वेरी जेको ड्रामो अचणो आहे उन जी ॻाल्हि कयां थो मां, ऐं इनशाअल्लाह मुंहिंजे हिसाब सां तमामु जल्द इहो लॉन्च थियण वारो आहे। पंहिंजा वेरी ड्रामो हाई लेवल जो ड्रामो आहे। रमज़ान शरीफ़ खां बाद में उन जा आसार तव्हांखे किथे न किथे ज़रूरु नज़र ईंदा। हाली ख़ाली अपडेट अचे थी, पोइ तस्वीरां शूटिंग जूं वग़ैरह वग़ैरह वीडियोज़ ऐं इहे तव्हांखे नज़र ईंदा। हाणे त नज़र नथा अचनि, पोइ तमामु जल्द नज़र ईंदा। पोइ तव्हां इहा मुंहिंजी ॻाल्हि यादि रखी छॾिजो। पहिरियां सभ खां अपडेट्स उन जी बार बार मां ई ॾेई रहियो आहियां, उन जी हर हिकु हिकु शइ ॿुधाए रहियो आहियां। इनशाअल्लाह पोइ तव्हां बि चवंदो वाक़ई शायदि उहा जेकी ॻाल्हि कई हुई ज़बरदस्त ॻाल्हि कई हुई। दोस्तो, असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, जे तव्हां हेसीं ताईं ॾिठो आहे तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। असांजे शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा, सुठा कमेंट कंदा। कंहिं पंहिंजी जेको आहे तव्हांजी जेका ज़हन में सोच हुजे उन हिसाब सां सुठा कमेंट कंदा। असां उहो तव्हांजा कमेंट पढ़ंदा आहियूं, उन हिसाब सां अॻिते अपडेट बि ॾींदा। पहिरियों सफ़ा ब्रेक लॻी वियो, सम्झो तव्हां का शइ माना बंदि हुई। हाणे ताज़ी जेकी अॼु जी रिपोर्ट ॿुधायां तव्हांखे मां, उनजी शूटिंग बि ॾाढी तेज़ी सां हली रही आहे। उनजा बक़ाया जेका स्पेल बचा आहिनि उन्हनि खे ॾाढो शूट कयो वञे पियो तकड़ि में, ऐं रोज़ा बि अची विया आहिनि। अदाकार हाणे रोज़ा बि रखंदा, के अदाकार अची सघंदा, के शूटिंग ते न अची सघंदा, इहो मसइलो बि आहे। इन जे करे कुझु थधा ॾींहं आहिनि शुरूआती रोज़नि जे खां पहिरियां, मतिलबु थधे ॾींहंनि में शूटिंग जीअं बक़ाया स्पेल जी मुकमल कई वञे। मथां ईद बि आहे, ऐं ईद ते ड्रामा सुठा सुठा हलाइणा बि आहिनि चैनलनि ते। सिंध TV वारा पंहिंजी कोशिशि में आहिनि त असां पहिरियों मुकमल कयूं, KTN वारा पंहिंजी कोशिशि में आहिनि त असां को ड्रामो मुकमल कयूं। पोइ बि KTN वारनि जा 2 ड्रामा मज़ाक़िया नवां हली रहिया आहिनि। जेको सिंध TV ते जेको सिज ग्रहण ड्रामो आहे, इहो त पुराणो ड्रामो आहे, पुराणो हली रहियो आहे। तव्हांखे ख़बर आहे सिंध TV वारा ईअं ई कंदा आहिनि, जॾहिं को ड्रामो उन्हनि वटि न हूंदो आहे त पोइ पुराणो को ड्रामो ॻोल्हे ईंदा आहिनि, उहो हलाए छॾींदा आहिनि। नंढो ड्रामो जेको आहे न अहिड़े हिसाब सां
पर इहो ड्रामो सिज ग्रहण बि कंहिंखे ख़ासि नथो वणे पियो। बहरहाल कम जो ड्रामो वीरन जी वस्ती आहे, इहो तमामु जल्द मुकमिल थियण वारो आहे। ऐं टियों ड्रामो कहिड़ो आहे उहा बि तव्हांखे मां ॿुधायां थो। इहो टियों ड्रामो कहिड़ो आहे उन जी पूरी अपडेट्स ॾियां थो हिन वीडियो में। दोस्तो जेको टियों ड्रामो आहे उहो बि हाजन तीवणे जो आहे, यानी सिजावल ख़ान। हाजन तीवणो उर्फ़ सिजावल ख़ान, तव्हां जंहिंखे सुञाणंदा आहियो। उहो बि मामा लालू सां गॾु जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुसु उनजो ड्रामो आहे जेको उहो हली रहियो आहे, ॾाढी तेज़ी सां हली रहियो आहे। उनजी शूटिंग जी ॻाल्हि कयां थो, मतां तव्हां ईअं सम्झो चैनल ते हली रहियो आहे। मुंहिंजो हलण जो मतिलबु इहो आहे त उनजी शूटिंग ॾाढी तेज़ी सां हली रही आहे। हिन टाइम उहो बि पंहिंजी कोशिशि में आहिनि त जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुसु इन खे तमामु जल्द जेको आहे पूरो कयूं। ऐं जेको आहे पापनगर जी शूटिंग बि तेज़ी सां हली रही आहे। मतां तव्हां शुरू में मतां मां भुल में ईअं चई वियो हुजां हली रहियो आहे त चैनल ते न हली रहियो आहे, शूटिंग हली रही आहे ॿिन्ही टिनि ड्रामनि जी ॾाढी तेज़ी सां। ऐं उन सां गॾोगॾु दोस्तो कुझु नवां ड्रामा ॿिया बि हाणे ज़ाहिर थियणा आहिनि। दो बि नथो चवां, वारी संदियूं वाटूं इहो ड्रामो बि न। अञा जेको ॿियो पंहिंजा वेरी आहे उहो त खजू साहब जो ड्रामो, उन ते बि गुफ़्तगू कंदासीं। कुझु हिकु ॿ ॿिया ड्रामा राइटर लिखनि पिया, उनजो नालो फ़िलहालु मां तव्हांखे नथो ॿुधाए सघां। बहरहाल तमामु जल्द उहे ड्रामा तव्हां असांजे आॾो अचण वारा आहिनि। बिल्कुलु दोस्तो, उहे ड्रामा बि हाई लेवल जा ड्रामा आहिनि। उन्हनि जो नालो, उहे अदाकार केरु हूंदा, किथे शूट कया वेंदा, उनजी कहाणी कहिड़े हिसाब जी आहे, उहा बि तमामु जल्द मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, इनशाअल्लाह तमामु जल्द ॿुधाईंदुसि। फ़िलहालु असां नथा ॿुधाए सघूं, छा कयूं, मजबूरी आहे। ऐं बाक़ी इनशाअल्लाह तमामु जल्द जेको आहे ॿुधाईंदासीं, छो त कुझु ॻाल्हियूं गुप्त बि रखणियूं पवंदियूं आहिनि, मना थियलु हूंदो आहे। बाबा तव्हां हेतिरी रिपोर्ट ॾियो, इन खां वधीक तव्हां रिपोर्ट न ॾियो जेसीं ताईं असां तव्हांखे न ॿुधायूं, छो त कुझु हैड करणियूं पवंदियूं आहिनि ॻाल्हियूं। हैड सां सम्झण वारा सम्झी वेंदा मां छा चवां थो, हैड जो मतिलबु छा आहे। ऐं दोस्तो हिकिड़ी फिल्म अची रही आहे जंहिंजो नालो ॾाढ आहे। उहा जेको आहे मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग उन फिल्म खे डायरेक्ट करे पियो। उहो डायरेक्शन उन जी डायरेक्शन में अचण वारी आहे। उन में बि सुठा वॾा अदाकार आहिनि। निज़ामाणी साहब बि आहे ऐं आशिक़ अली बि आहे जंहिं हैदर जो किरदारु कयो, ऐं मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग पाण बि आहे। सुठियूं अदाकारूं ऐं अदाकार। उहा फिल्म बि टेलीफिल्म आहे, हाई लेवल जी फिल्म शूट थी रही आहे। उहा दोस्तो ईद ताईं जेको अची वेंदी, घणो कर त इन मुंहिंजे यूट्यूब चैनल शाद खोसो व्लॉग ते उहा हलाई वेंदी। ऐं फिल्म ज़बरदस्तु आहे। ऐं दोस्तो दानिश आर्ट काउंसिल जेको आहे न, जेको हिकु इदारो अथव मंज़ूर दानिश जो, ऐं उन जो जेको आहे 35 साल वठी उन ते हू कमु करे रहियो आहे। पाण डायरेक्टर आहे मंज़ूर दानिश, तव्हांखे ख़बर आहे। अगरि तव्हांखे का फिल्म तयारु कराइणी आहे या अदाकारी करणी आहे या कुझु अहिड़े क़िस्म जो तव्हां मतिलबु ड्रामनि में कमु करिणो आहे, को ड्रामो शूट कराइणो आहे मंज़ूर दानिश जी डायरेक्शन में, छो त हू वॾो डायरेक्टर आहे, त पोइ तव्हां उन सां राब्तो करे सघो था। उनजो फ़ोन नंबर मां हिते ॾेई छॾियां थो पियो, साम्हूं फ़ोन नंबर जेको आहे न हली रहियो हूंदो। तव्हां इन ते राब्तो करे मंज़ूर दानिश सां व्हाट्सअप ते या कॉल ते ॻाल्हाए सघो था। तव्हांखे को ड्रामो या फिल्म जेको कुझु बि तव्हांजो प्रोजेक्ट आहे, तव्हां उन ते कमु करो था या करिणो आहे, मंज़ूर दानिश सां मिलो, उन सां राब्तो कयो ऐं इनशाअल्लाह तव्हांखे प्रोफेशनल कमु मिलंदो ऐं सुठे नमूने जो वॾे स्केल जो कमु। बाक़ी हालू चालू हू कमु कंदो न आहे, जंहिं शइ में बि हथु विझंदो आहे उन खे सुठे नमूने सां डायरेक्ट कंदो आहे। डायरेक्ट जो मतिलबु आहे डायरेक्शन, सुठी नमूने जी डायरेक्शन उन खे ॾींदो आहे, उन ड्रामे खे या फिल्म खे। ऐं इन सां गॾोगॾु दोस्तो पाण हू कॉमेडियन आहे, वॾो एक्टर आहे, लौंग जे नाले सां मशहूरु आहे। घणा माण्हू उन खे सुञाणंदा आहिनि त मंज़ूर दानिश केरु आहे। बाक़ी रही पंहिंजा वेरी ड्रामो जेको खजू साहब जो आहे दोस्तो, इहो बि इनशाअल्लाह मुंहिंजे हिसाब सां तमामु जल्द लॉन्च थींदो। इनजी जेका शूटिंग तमामु जल्द खजू साहब जेको आहे न पूरी कराईंदो। खजू साहब जंहिं ड्रामे में हथु विझंदो आहे उन खे जल्दी मुकमिल कराईंदो आहे ऐं उन जी इहा ई कोशिशि हूंदी आहे त इन खे जल्द अज़ जल्द ड्रामे मुंहिंजे खे हलायो वञे। खजू साहब जो ड्रामो पंहिंजा वेरी जेको ड्रामो अचणो आहे उन जी ॻाल्हि कयां थो मां, ऐं इनशाअल्लाह मुंहिंजे हिसाब सां तमामु जल्द इहो लॉन्च थियण वारो आहे। पंहिंजा वेरी ड्रामो हाई लेवल जो ड्रामो आहे। रमज़ान शरीफ़ खां बाद में उन जा आसार तव्हांखे किथे न किथे ज़रूरु नज़र ईंदा। हाली ख़ाली अपडेट अचे थी, पोइ तस्वीरां शूटिंग जूं वग़ैरह वीडियोज़ ऐं इहे तव्हांखे नज़र ईंदा। हाणे त नज़र नथा अचनि, पोइ तमामु जल्द नज़र ईंदा। पोइ तव्हां इहा मुंहिंजी ॻाल्हि यादि रखी छॾिजो, पहिरियां सभ खां अपडेट्स उन जी बार मां ई ॾेई रहियो आहियां, उन जी हर हिकु शइ ॿुधाए रहियो आहियां। इनशाअल्लाह पोइ तव्हां बि चवंदो वाक़ई शायदि भाउ जेकी ॻाल्हि कई हुई ज़बरदस्त ॻाल्हि कई हुई। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। जे तव्हां हेसीं ताईं ॾिठो आहे
तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। असांजे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा, सुठा कमेंट कंदा कि पंहिंजी जेको आहे तव्हांजी जेका ज़हन में सोच हुजे उन हिसाब सां सुठा कमेंट कंदा। असां उहो तव्हांजा कमेंट पढ़ंदा आहियूं, उन हिसाब सां अॻिते अपडेट बि ॾींदा आहियूं। असांखे ॾींदा इजाज़त, दुआनि में यादि रखंदा, रोज़ा बि रखंदा ऐं उन रोज़नि जी दुआ में बि असांखे यादि रखंदा ऐं दुआ कंदा असांजे लाइ बि। वॾी महिरबानियूं। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी अपडेट में सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु जी अपडेट जेका नई अपडेट्स आहिनि, कम अज़ कम 3 खां 4 ड्रामे जे बारे में मूं अपडेट्स आंदियूं आहिनि। अॼु जी अपडेट में जेका 3-4 ड्रामा नवां अचणा आहिनि, उन्हनि जी शूटिंग जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि त उन्हनि जी शूटिंग किथे पुॻी आहे ऐं कहिड़े ड्रामे जी सभ खां वधीक ऐं सभ खां पहिरियां शूटिंग मुकमल थींदी। ऐं सिंधी ड्रामानि ई ऐं यकीननि तव्हांखे हिन ड्रामनि जो इंतज़ारु ज़रूरु हूंदो ऐं ड्रामनि खां बग़ैर हिन टाइम कंहिंजो बि टाइम पास न पियो थिए, इहो त हक़ीक़त आहे। दोस्तों, हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि त तव्हांखे जेको आहे न शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे अगरि तव्हां सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾियो। जे नवां दोस्त आया आहियो तव्हां सब्सक्राइब न कयो हूंदो मुंहिंजे चैनल खे, सब्सक्राइब कंदो दोस्तों। हिन यूट्यूब चैनल ते तव्हांखे सुठा न्यू अपडेट्स मिलंदियूं नवे ड्रामनि जे बारे में ऐं हीअ चैनल तव्हांजे कम जो चैनल आहे। जे मुंहिंजे चैनल ते अॼु तव्हां नवां आया आहियो तव्हांखे वेलकम चवां थो। जे पुराणा दोस्त मुंहिंजा पुराणा सब्सक्राइबर आहिनि उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं। हू मुंहिंजी वीडियो जेको आहे न गौर सां ॾिसंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि ऐं लाइक कमेंट्स ॾींदा आहिनि, शेयर बि कंदा आहिनि। उन्हनि जूं बि वॾियूं महिरबानियूं ऐं उन्हनि जो थोराइतो आहियां। ऐं रमज़ान शरीफ़ अॼु ॿियो रोज़ो आहे, तव्हांखे ॿियो रोज़ो बि मुबारक हुजे दोस्तो। माशाअल्लाह, जेका रोज़ा रखी रहिया आहिनि उन्हनि उहे त भाॻनि भरा आहिनि। ऐं हलूं था जी अपडेट जी तरफ़। दोस्तो, मां ॿुधायां त तव्हांखे पहिरीं जेका शूटिंग पापनगर जी जेका आहे शूटिंग अॼु जी ताज़ी अपडेट ॿुधायां थो मां। इहा पहिरियों शूटिंग हली रही हुई लेकिन विच में ब्रेक लॻी वियो, पर हाणे पापनगर जी अॻिते बक़ाया शूटिंग वॾी तेज़ी सां हली रही आहे। बिल्कुलु दोस्तो, वॾी तेज़ी सां शूटिंग हली रही आहे पापनगर ड्रामे जी। ऐं इहो हाणे जेको आहे मुंहिंजो जेको असांजो जेको तजुर्बो, पंहिंजे तजुर्बे तव्हांखे इहो ॿुधाए सघूं था त पापनगर जेको आहे तमामु जल्द मुकमल कयो वेंदो। वॾी तेज़ी सां हुनजी हाणे बक़ाया शूटिंग हली रही आहे। पहिरियों सफ़ा इहे डायरेक्टर एॾा थधा थी विया जो शूटिंग सफ़ा न हली रही, सफ़ा शूटिंग बंदि थी वई हुई। हाणे शूटिंग वरी तेज़ी सां हली रही आहे ऐं ज़बरदस्तु हली रही आहे। ऐं दोस्तो, इहो ॿुधाईंदो हलां ॿियो ड्रामो कहिड़ो आहे। ॿियो आहे वीरन जी बस्ती, उन जी शूटिंग बि ॾाढी तेज़ी सां हली रही आहे। वीरन जी बस्ती हाई लेवल जो ड्रामो आहे, तव्हांखे ख़बर आहे। ऐं वीरन जी बस्ती में अदाकार कहिड़ा कहिड़ा आहिनि इहो बि मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। उन जी शूटिंग बि पहिरियों सफ़ा ब्रेक लॻी वियो, सम्झो तव्हां का शइ माना बंदि हुई। हाणे ताज़ी जेकी अॼु जी रिपोर्ट ॿुधायां तव्हांखे मां, उन जी शूटिंग बि ॾाढी तेज़ी सां हली रही आहे। उनजा बक़ाया जेका स्पेल बचा आहिनि उन्हनि खे ॾाढो शूट कयो वञे पियो तकड़ में। ऐं रोज़ा बि अची विया आहिनि, अदाकार हाणे रोज़ा बि रखंदा, के अदाकार अची सघंदा, के शूटिंग ते न अची सघंदा, इहो मसइलो बि आहे। इन जे करे कुझु थधा ॾींहं आहिनि शुरूआती रोज़नि जे खां पहिरियां, मतिलबु थधे ॾींहंनि में शूटिंग जीअं बक़ाया स्पेल जी मुकमल कई वञे। मथां ईद बि आहे ऐं ईद ते ड्रामा सुठा हलाइणा बि आहिनि चैनलनि ते। सिंध TV वारा पंहिंजी कोशिशि में आहिनि त असां पहिरियों मुकमल कयूं, KTN वारा पंहिंजी कोशिशि में आहिनि त असां को ड्रामो मुकमल कयूं। पोइ बि KTN वारनि जा 2 ड्रामा मज़ाक़िया नवां हली रहिया आहिनि। जेको सिंध TV ते जेको सिज ग्रहण ड्रामो आहे, इहो त पुराणो ड्रामो आहे, पुराणो हली रहियो आहे। तव्हांखे ख़बर आहे सिंध TV वारा ईअं ई कंदा आहिनि, जॾहिं को ड्रामो उन्हनि वटि न हूंदो आहे त पोइ पुराणो को ड्रामो ॻोल्हे ईंदा आहिनि, उहो हलाए छॾींदा आहिनि। नंढो ड्रामो जेको आहे न अहिड़े हिसाब सां, पर इहो ड्रामो सिज ग्रहण बि कंहिंखे ख़ासि नथो वणे पियो। बहरहाल, कम जो ड्रामो वीरन जी बस्ती आहे, इहो तमामु जल्द मुकमल थियण वारो आहे। ऐं टियों ड्रामो कहिड़ो आहे उहा बि तव्हांखे मां ॿुधायां थो। इहो टियों ड्रामो कहिड़ो आहे उनजी पूरी अपडेट्स ॾियां थो हिन वीडियो में। दोस्तो, जेको टियों ड्रामो आहे उहो बि हाजन तीवणे जो आहे, यानी सजावल ख़ान। हाजन तीवणो उर्फ़ सजावल ख़ान, तव्हां जंहिंखे सुञाणंदा आहियो। उहो बि मामा लालू सां गॾु जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस उनजो ड्रामो आहे जेको उहो हली रहियो आहे, ॾाढी तेज़ी सां हली रहियो आहे। उनजी शूटिंग जी ॻाल्हि कयां थो, मतां तव्हां इहो सम्झो चैनल ते हली रहियो आहे। मुंहिंजो हलण जो मतिलबु इहो आहे त उनजी शूटिंग ॾाढी तेज़ी सां हली रही आहे। हिन टाइम उहो बि पंहिंजी कोशिशि में आहिनि त जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस इन खे तमामु जल्द जेको आहे पूरो कयूं। ऐं जेको आहे पापनगर जी शूटिंग बि तेज़ी सां हली रही आहे।
मतां तव्हां शुरू मतां मां भुल में ईअं चई वियो हुजां हली रहियो आहे त चैनल ते न हली रहियो आहे, शूटिंग हली रही आहे ॿिन्ही टिनि ड्रामनि जी ॾाढी तेज़ी सां। ऐं उन सां गॾोगॾु दोस्तो कुझु नवां ड्रामा ॿिया बि हाणे ज़ाहिर थियणा आहिनि। दो बि नथो चवां, वारी संदियूं वाटूं इहो ड्रामो बि न, अञा जेको ॿियो पंहिंजा वेरी आहे उहो त खजू साहब जो ड्रामो, उन ते बि गुफ़्तगू कंदासीं। कुझु हिकु ॿ ॿिया ड्रामा राइटर लिखनि पिया, उनजो नालो फ़िलहालु मां तव्हांखे नथो ॿुधाए सघां, बहरहाल तमामु जल्द उहे ड्रामा तव्हां असांजे आॾो अचण वारा आहिनि। बिल्कुलु दोस्तो, उहे ड्रामा बि हाई लेवल जा ड्रामा आहिनि। उन्हनि जो नालो, उहे अदाकार केरु हूंदा, किथे शूट कया वेंदा, उन्हनि जी कहाणी कहिड़े हिसाब जी आहे, उहा बि तमामु जल्द मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, इनशाअल्लाह तमामु जल्द ॿुधाईंदुसि। फ़िलहालु असां नथा ॿुधाए सघूं, छा कयूं, मजबूरी आहे। ऐं बाक़ी इनशाअल्लाह तमामु जल्द जेको आहे ॿुधाईंदासीं, छो त कुझु ॻाल्हियूं गुप्त बि रखणियूं पवंदियूं आहिनि, मना थियलु हूंदो आहे बाबा तव्हां हेतिरी रिपोर्ट ॾियो, इन खां वधीक तव्हां रिपोर्ट न ॾियो जेसीं ताईं असां तव्हांखे न ॿुधायूं, छो त कुझु हेड करणियूं पवंदियूं आहिनि ॻाल्हियूं। हेड सां सम्झण वारा सम्झी वेंदा मां छा चवां थो, हेड जो मतिलबु छा आहे। ऐं दोस्तो हिकिड़ी फिल्म अची रही आहे जंहिंजो नालो ॾाढ आहे, उहा जेको आहे मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग उन फिल्म खे डायरेक्ट करे पियो। उहो डायरेक्शन उन जी डायरेक्शन में अचण वारी आहे। उन में बि सुठा वॾा अदाकार आहिनि। निज़ामानी साहब बि आहे ऐं आशिक़ अली बि आहे जंहिं हैदर जो किरदारु कयो, ऐं मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग पाण बि आहे। सुठियूं अदाकारूं ऐं अदाकार। उहा फिल्म बि टेलीफिल्म आहे, हाई लेवल जी फिल्म शूट थी रही आहे। उहा दोस्तो ईद ताईं जेको अची वेंदी, घणो कर त इन मुंहिंजे यूट्यूब चैनल शाहिद खुसरो व्लॉग ते उहा हलाई वेंदी। ऐं फिल्म ज़बरदस्त आहे। ऐं दोस्तो दानिश आर्ट काउंसिल जेको आहे न, जेको हिकु इदारो अथव मंज़ूर दानिश जो, ऐं उन जो जेको आहे 35 साल वठी उन ते हू कमु करे रहियो आहे। पाण डायरेक्टर आहे मंज़ूर दानिश, तव्हांखे ख़बर आहे। अगरि तव्हांखे का फिल्म तयारु कराइणी आहे या अदाकारी करणी आहे या कुझु अहिड़े क़िस्म जो तव्हां मतिलबु ड्रामनि में कमु करिणो आहे, को ड्रामो शूट कराइणो आहे मंज़ूर दानिश जी डायरेक्शन में, छो त उहो वॾो डायरेक्टर आहे, त पोइ तव्हां उन सां राब्तो करे सघो था। उनजो फ़ोन नंबर मां हिते ॾेई छॾियां थो पियो, हे साम्हूं फ़ोन नंबर जेको आहे न हली रहियो हूंदो, तव्हां इन ते राब्तो करे मंज़ूर दानिश सां व्हाट्सअप ते या कॉल ते ॻाल्हाए सघो था। तव्हांखे को ड्रामो या फिल्म जेको कुझु बि तव्हांजो प्रोजेक्ट आहे, तव्हां उन ते कमु कयो था या करिणो आहे, मंज़ूर दानिश सां मिलो, उन सां राब्तो कयो ऐं इनशाअल्लाह तव्हांखे प्रोफेशनल कमु मिलंदो ऐं सुठे नमूने जो वॾे स्केल जो कमु। बाक़ी हालू चालू हू कमु कंदो न आहे, जंहिं शइ में बि हथु विझंदो आहे उन खे सुठे नमूने सां डायरेक्ट कंदो आहे। डायरेक्ट जो मतिलबु आहे डायरेक्शन, सुठी नमूने जी डायरेक्शन उन खे ॾींदो आहे, उन ड्रामे खे या फिल्म खे। ऐं इन सां गॾोगॾु दोस्तो पाण हू कॉमेडियन आहे, वॾो एक्टर आहे, लौंग जे नाले सां मशहूरु आहे। घणा माण्हू उन खे सुञाणंदा आहिनि मंज़ूर दानिश केरु आहे। बाक़ी रही पंहिंजा वेरी ड्रामो जेको खजूर साहब जो आहे दोस्तो, इहो बि इनशाअल्लाह मुंहिंजे हिसाब सां तमामु जल्द लॉन्च थींदो। इनजी जेका शूटिंग तमामु जल्द खजूर साहब जेको आहे न पूरी कराईंदो। खजूर साहब जंहिं ड्रामे में हथु विझंदो आहे उन खे जल्दी मुकमल कराईंदो आहे ऐं उन जी इहा ई कोशिशि हूंदी आहे त इन खे जल्द अज़ जल्द ड्रामे मुंहिंजे खे हलायो वञे। खजूर साहब जो ड्रामो पंहिंजा वेरी जेको ड्रामो अचणो आहे उन जी ॻाल्हि कयां थो मां, ऐं इनशाअल्लाह मुंहिंजे हिसाब सां तमामु जल्द इहो लॉन्च थियण वारो आहे। पंहिंजा वेरी ड्रामो हाई लेवल जो ड्रामो आहे। रमज़ान शरीफ़ खां बाद में उन जा आसार तव्हांखे किथे न किथे ज़रूरु नज़र ईंदा। हाली ख़ाली अपडेट अचे थी, पोइ तस्वीरां शूटिंग जूं वग़ैरह वीडियोज़ ऐं इहे तव्हांखे नज़र ईंदा। हाणे त नज़र नथा अचनि, पोइ तमामु जल्द नज़र ईंदा। पोइ तव्हां इहा मुंहिंजी ॻाल्हि यादि रखी छॾिजो, पहिरियां सभ खां अपडेट्स उन जी बार मां ई ॾेई रहियो आहियां, उन जी हर हिकु शइ ॿुधाए रहियो आहियां। इनशाअल्लाह पोइ तव्हां बि चवंदो वाक़ई शायदि मां जेकी ॻाल्हि कई हुई ज़बरदस्त ॻाल्हि कई हुई। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, जे तव्हां हेसीं ताईं ॾिठो आहे तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। असांजे शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा, सुठा कमेंट कंदा, कंहिं पंहिंजी जेको आहे तव्हांजी जेका ज़हन में सोच हुजे उन हिसाब सां सुठा कमेंट कंदा। असां उहो तव्हांजा कमेंट पढ़ंदा आहियूं, उन हिसाब सां अॻिते अपडेट बि ॾींदा आहियूं। असांखे ॾींदा इजाज़त, दुआनि में यादि रखंदा, रोज़ा बि रखंदा ऐं उन रोज़नि जी दुआ में बि असांखे यादि रखंदा ऐं दुआ कंदा असांजे लाइ बि। वॾी महिरबानियूं। अल्लाह हाफ़िज़।